अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन। रमज़ान शरीफ़ जिते इबादतुनि जो महीनो आहे हुते ई अल्लाह तबारक व तआला जे ॾाढे नेक ॿारनि जा बि मुबारक ॾींहं हिन में अचनि था। ऐं अॼु आउं तस्किरो कंदुसि 15 रमज़ानुल मुबारक जेको निस्फ़ रमज़ान करीम आहे। हिकिड़ी अहिड़ी हस्तीअ सां मनसूब आहे, हिकिड़ी अहिड़ी मुबारक ज़ात सां मनसूब आहे जेकी रसूल मुहतशम नबी मुअज़्ज़म शफ़ीअ उमम साहिबिल जूद वल करम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जे मुबारक घर में ॼाया हुआ। जी हाँ, रसूल पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी प्यारी सुहिणी अज़ीम निहाणी सैयदतुना फ़ातिमत ज़हरा रज़ी अल्लाह तआला अन्हा जे पाकीज़ा घर में जेको पहिरियों पुटु तशरीफ़ खणी आयो, पहिरियों पुटु ॼायो, हुननि जो नालो हो इमाम आली मक़ाम, इमाम अर्श मक़ाम, इमाम हुमाम हज़रत सैयदुना इमाम अबू मुहम्मद हसन मुजतबा रज़ी अल्लाह तआला अन्हु। अॼु आउं साईं जो तस्किरो खणी अवां जी ख़िदमत में हाज़िर थियो आहियां। इमाम आली मक़ाम इमाम हसन मुजतबा रज़ी अल्लाह तआला अन्हु अव्हां जी विलादत बासआदत 15 रमज़ानुल मुबारक ते 3 हिजरीअ में थी। हिजरत जे 3 साल इमाम हसन मुजतबा रज़ी अल्लाह तआला अन्हु मौलाए कायनात मौला मुश्किल कुशा शेर खुदा करम अल्लाह तआला वजहुल करीम ऐं सैयदा उम्मे अबीहा सैयदा कायनात सैयदा फ़ातिमत ज़हरा रज़ी अल्लाह तआला अन्हा जे मुबारक घर में ॼाया हुआ। ऐं साईं जो नालो साईं जे नाना जान रहमत आलमयान सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हसन रखियो। अव्हां जी कुनियत अबू मुहम्मद थी ऐं अलक़ाबात में तक़ी, सैयद, सिब्त रसूलुल्लाह, सिब्त अकबर, रेहानतुर रसूल यानी रसूल खुदा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा गुल अल्हम्दुलिल्लाह साईं जा अलक़ाबात थिया। ऐं शान ॾाढी ही सुभान अल्लाह। तरबियत नाना साईं बि कई, अमण साइण बि कई, बाबा साईं बि कई। ऐं छो न तरबियत थिए, इहे अहिड़ा सुहिणा शहज़ादा हुआ। हिननि जी बरकतुनि सां अल्लाह तबारक व तआला अज़्ज़ व जल उम्मत खे बख़्शींदो। नौजवानाने उम्मत जा सरदार आहिनि इमाम हसन पाक ऐं इमाम हुसैन पाक रज़ी अल्लाह तआला अन्हु। राकिब दोश मुस्तफ़ा सैयदुना इमाम हसन मुजतबा रज़ी अल्लाह तआला अन्हु ॾाढी शान जा मालिक हुआ, ॾाढे वॾे मक़ाम जा मालिक हुआ, ॾाढी वॾी अज़मत जा मालिक हुआ। अव्हां अल्लाह तबारक व तआला अज़्ज़ व जल जे मिठड़े महबूब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जी आगोश तरबियत में अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन तरबियत हासिल कई आहे। ऐं चयो वञे थो सैयदी आला हज़रत अज़ीमुल बरकत अज़ीमुल मर्तबत परवाने शमअ रिसालत मुजद्दिद दीन व मिल्लत मौलाना शाह इमाम अहमद रज़ा ख़ान रहमतुल्लाहि तआला अलैह फ़तावा रज़विया शरीफ़ में लिखनि था त साईं यानी इमाम हसन मुजतबा उम्मत जा पहिरियां गौसे आज़म आहिनि। उम्मत जा पहिरियां गौसे आज़म आहिनि। उम्मत जा पहिरियां गौसे आज़म आहिनि। जी हाँ, सैयदी आला हज़रत रहमतुल्लाहि तआला अलैह इहा ॻाल्हि इरशाद फरमाई त उम्मत जा पहिरियां गौसे आज़म इमाम हसन मुजतबा रज़ी अल्लाह तआला अन्हु ऐं आख़िरी गौसे आज़म इमाम महदी रज़ी अल्लाह तआला अन्हु थींदा। ऐं जेको विच वारो दौरु आहे ही पीराने पीर रोशन ज़मीर क़ुतब रब्बानी गौस समदानी पीर लासानी क़िंदील नूरानी शाहबाज़ लामकानी हज़रत सैयदुना अशैख़ अब्दुल क़ादिर जीलानी रज़ी अल्लाह तआला अन्हु जो दौरु आहे। त अल्हम्दुलिल्लाह ये गौस जेके गौसे आज़म आहिनि इहे इमाम हसन पाक ऐं इमाम हुसैन पाक जी औलाद मां आहिनि। ऐं अल्लाह रब्बुल आलमीन विलायत में ॾाढो वॾो मक़ाम ऐं ॾाढो वॾो मर्तबो साईं जिन खे अता फ़रमायो आहे। ऐं अव्हां जी ॾाढी अज़मतूं आहिनि, अव्हां जी शख़्सियत जा ॾाढा माशाअल्लाह मुक़द्दस पहलू आहिनि। पर हिकिड़ो पहलू जेको हिन मुख़्तसर वक़्त में अव्हां जी ख़िदमत में मूंखे पेश करिणो आहे, अव्हां जी सखावत, अव्हां जी शुजाअत ही त अव्हां खे विरसे मां मिली हुई। पर हिकिड़ो वॾी जेकी अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन अव्हां खे मक़ाम ऐं मर्तबो हासिलु थियो जो रसूल पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन इरशाद फ़रमायो हो त मुंहिंजो ही पुटु सरदार आहे। अल्लाह हिन जी बदौलत मुसलमाननि जे ॿिनि वॾी जमाअतुनि में सुलह कराईंदो। इमाम हसन मुजतबा रज़ी अल्लाह तआला अन्हु महबूब किबरिया सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जी हिन पेशन गोईअ जे मुताबिक़ मुसलमाननि जे ॿ वॾे गिरोहनि में सुलह जा सबबु बणिया ऐं ही वॾी शान आहे। जी हा, हक़ ते हुजणु, हक़ ते थियणु ऐं हुन खां पोइ बि सुलह इख़्तियार करणु ही वॾे मक़ाम जी ॻाल्हि आहे, वॾे मर्तबे जी ॻाल्हि आहे। अल्लाह जंहिंखे नसीब करे।
सिंधी सोशल मीडिया पेज खे लाइक कयो, फॉलो कयो ऐं शेयर कयो।